नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त कपरो मां खबर ॾींदा हलूं त जैलानी जमात जे रूहानी पेशवा पीर अमीर अली शाह जैलानी जी 27वीं सालगिरह जो मुनासिबत सां जैलानी जमात तालका कपरो ऐं ज़िला सالگره पारां बिस्मिल्लाह होटल कपरो ते तकरीब मुनक़िद कई वई, जंहिंमें वॾे तइदाद में जैलानी जमात जे माण्हुनि सियासी समाजी अॻुवाणनि सहाफ़िन शिरकत कई। उन मौक़े ते मोहम्मद हया समेत जो ऐं ॿियनि चयो त जैलानी जमात कामारो शरीफ़ जे गादी नशीन सदाईं प्यार मोहब्बत अमन भाईचारे औलाद के आला तालीम पढ़ाइण पाड़ेसरियुनि जो ख्याल रखण जो दर्स ॾिनो है। पीर अमीर अली शाह जैलानी जो पैगाम भी प्यार मोहब्बत अमन जो पैगाम है। उन मौके ते सालगिरह जो केक काटे बूटा पिण पोखिया वया। उन मौके ते उस्ताद इमाम बख्श मंगरियो, हुसैन समेजो, राजा रशीद कुंबर, इब्राहिम कुंबर, हैदर समेजो, नूर समेजो, फजल रहमान कुंबर, जाकिर शर, असद शाह, फरीद मुगल, मलिक आदिल खान ऐं ॿिया पिण मौजूद हुआ। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।